नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा हलो तो मलेशिया में फाथल पाकिस्तानी मुल्क वापसी अची विया। कवलालपुर एयरपोर्ट ते फाथल पाकिस्तानन जी 40 कलाकनि खां पोइ मुल्क वापसी मुकम्मल थी वई। इस्लामाबाद एयरपोर्ट ते पहुची मुसाफ़िरनि PI ऐं सिफारती अमले खिलाफ़ शिकायतुनि जा ढेर लगाए छॾिया। मुल्क वापस पहुचंदड़ मुसाफ़िरनि जो चवण हो त क़ौमी एयरलाइन PIA ऐं सिफारती अमले कंहिं बि क़िस्म जो ताउन न कयो ऐं असां सां बुरो सुलूक कयो वियो। हिन जो चवण हो त असां 2 ॾींहं ताईं एयरपोर्ट जी फर्श ते सुतर रहियासीं, जॾहिं त अञा ताईं असांजो सामान भी मुकम्मल तौर नाहे मिलियो। याद रहे त लेस ते वरतल जहाज जो भाड़ो न भरण ते PIA जो जहाज जुमे ते कवलालपुर एयरपोर्ट ते कब्जे में वरतो वियो हो। उन हवाले सां PI जे तर्जुमान जो चवण हो त लेस ते वरतल जहाज जो मामलो बर्तानिया जी अदालत में ॿुधणी हेठि आहे ऐं मलेशिया जी मुक़ामी अदालत असांखे ॿुधाइण खां सवाइ कब्जे में वठण जा हुक्म जारी कया, जेके गणती जोगा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।